मज़मून फिज़िक्स क्लास 9 बाब 8 सबक 10 हिस्सो चौथो मश्क अददी सवाल एक्सरसाइज न्यूमेरिकल्स। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार मां आहियां सनाउल्ला महर। प्यारा बारो जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं चैप्टर 8 जी एक्सरसाइज करे रहिया आहियूं ऐं उन में असीं न्यूमेरिकल कयूं पिया। हिते बि असीं जेको आहे हिन वीडियो में न्यूमेरिकल्स फर्दर जेके असांजा रहियल आहिनि उन्हनि खे असां अॼु हिन वीडियो में कंप्लीट कंदासीं। ठीकु आहे। हिते जेको असांजो पहिरियों न्यूमेरिकल आहे उहो तालुक़ रखे थो इफिशिएंसी सां ऐं उन जी स्टेटमेंट में चवे थो विच मशीन इज़ मोर इफिशिएंट मशीन ए which has an output of 200 joules after consuming 400 joules of energy, or machine B which has an output of 300 joules after consuming 450 joules of energy. तो प्यारा बारो हिन स्टेटमेंट में चवे थो त असांखे उहा मशीन ॿुधायो जेका वधीक इफिशिएंट आहे, जेका वधीक कारकर्दगी ॾिए थी। हाणे हिते ॿ मशीनूं ॾिनियूं वयूं आहिनि। मशीन ए आहे उन जे लाइ चवे थो त आउटपुट जेको हुनजो आहे उहा 200 जोल ऐं जॾहिं त कंज़्यूम थिए थो जॾहिं त उहा एनर्जी जेका कंज़्यूम करे थी उहा करे थी 400 जूल। उन खां बाद में मशीन बी जे लाइ चवे थो त उहा जेका आहे उहा आउटपुट ॾिए थी असांखे 300 जूल जॾहिं त हू एनर्जी कंज़्यूम करे थी 450 जूल। ठीकु आहे। त हाणे असांखे इहो मालूम करिणो आहे त इन ॿिन्ही मशीन्स मां यानी ए ऐं बी मशीन मां कहिड़ी जेका आहे उहा मोर इफिशिएंट आहे देन अदर वन। ठीकु आहे। तो सभ खां पहिरीं असां छा कंदासीं प्यारा बारो, असां डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में फ़िलहाल जेको आहे मां पहिरियां ए मशीन खणा थो। ठीकु आहे। हाणे मशीन ए में असांखे मालूम छा आहे करणी, उनजी इफिशिएंसी पहिरियों मालूम कंदासीं। ठीकु आहे। जॾहिं त मशीन ए जो जेको आउटपुट आहे उहो असांखे मिलियल आहे त उहो जेको आहे 200 जूल्स असांखे आउटपुट ॾिए थो। ठीकु आहे। उन खां पोइ जेको इनपुट असां हुन में ॾियूं था उहो ॾियूं था 400 जूल्स। तो प्यारा ॿारो हाणे असां सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था त जीअं त असांखे ख़बर आहे त जेका इफिशिएंसी जो फार्मूलो आहे उहो आहे ईटा इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट। ठीकु आहे। तो असां हिन में वैल्यू रखंदासीं। तो आउटपुट असां रखियोसीं 200 ऐं इनपुट असांखे मिलियल आहे 400। उन खां पोइ असां इफिशिएंसीअ मालूम करण जे लाइ असां उनखे जेको आहे 100 सां मल्टीप्लाई कराईंदा। ठीकु आहे। उन खां बाद में जॾहिं 200 खे डिवाइड कंदासीं 400 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.5। उन खां बाद में 100 जेको आहे उहो असांजो साॻियो रहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं 0.5 खे मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो जेको आहे 50%। इन जो मतिलबु इहो थियो त जेका मशीन ए आहे उनजी जेका एफिशिएंसी आहे उहा आहे 50%। ठीकु आहे। यानी जेकॾहिं असां जेको असां इनपुट ॾियूं था उनजो अधु असांखे हू आउटपुट ॾिए थी। उन खां पोइ मशीन बी जे बारे में असां पहिरियों डेटा ठाहींदासीं ऐं उनजे लाइ बी जेको आहे त असांखे एफिशिएंसी मालूम करणी आहे ऐं आउटपुट असांखे मिलियल आहे 300 जूल्स ऐं इनपुट मिलियल आहे असांखे उहो आहे 450 जूल्स। ठीकु आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। साॻे नमूने सां असांखे एफिशिएंसी जो फार्मूले जी ख़बर आहे त आउटपुट डिवाइड बाय इनपुट। उन खां पोइ हिन में असां वैल्यू पुट कयोसीं ऐं हिनखे मल्टीप्लाई कंदासीं असां 100 सां। ठीकु आहे। तो जॾहिं असां 300 खे 450 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.666 ऐं उन खां बाद में 100 असांजो ई साॻियो रहियो। उन खां पोइ जॾहिं 0.666 खे असां मल्टीप्लाई कंदासीं 100 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 66.6%। ठीकु आहे। तो हाणे इन मां इहा असां मालूम कईसीं त जेका मशीन बी आहे उहा जेका उनजी जेका एफिशिएंसी आहे उहा आहे 66.6%। तो हाणे जेकॾहिं असां हिन ॿिन्ही मशीन खे पाण में असां कंपेयर कयूं त मशीन जेका बी आहे उहा मोर इफिशिएंट आहे मशीन ए खां। ठीकु आहे। यानी मशीन बी जी जेका कारकर्दगी आहे, मशीन बी जी जेका इफिशिएंसी आहे उहा वधीक आहे मशीन ए खां। ठीकु आहे। छाजे करे त हिन जो जेको वैल्यू आहे यानी मशीन बी जो जेको वैल्यू आहे उहो अचे थो असां वटि तक़रीबन 66% ऐं हीअ असांखे ॾिए थी सिर्फ़ु 50%। ठीकु आहे। तो ही हुयो असांजो जेको आहे द 20 न्यूमेरिकल। उन खां बाद में नेक्स्ट न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो ऐं इहो तालुक़ रखे थो वरी पावर सां ऐं इन जी स्टेटमेंट में चवे थो द एनर्जी ऑफ 600 जूल dissipated by a bulb in 50 minutes to find the power of the bulb।
तो प्यारा ॿारो हिन में चवे थो त हिकु बल्ब आहे जेको 50 मिंटनि में जेको आहे 600 जूल तवानाई इस्तेमालु करे थो। त बल्ब जी जेका ताक़त आहे या बल्ब जो जेको पावर आहे उहो असांखे जेको आहे मालूम करणो आहे। ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां सभ खां पहिरीं असां जेको आहे डेटा ते हलंदासीं ऐं डेटा में असांखे जेको आहे एनर्जी मिलियल आहे 600 जूल ऐं उनखां पोइ टाइम मिलियल आहे 50 मिनट। 50 मिनट्स खे असां पहिरियों सेकेंड्स में कन्वर्ट कंदासीं छो त असांखे SI यूनिट में जेको आहे त रखिणो हूंदो आहे। तो अहिड़े नमूने सां हाणे 50 ही असांजो साॻियो रहियो ऐं 1 मिंट में 60 सेकेंड थींदा आहिनि। त असां जॾहिं असां 50 खे मल्टीप्लाए कंदासीं 60 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 3000 सेकेंड। ठीकु आहे। उनखां बाद में जेको आहे असांखे पावर मालूम करणो आहे बल्ब जो। तो प्यारा ॿारो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था असां। तो जीअं त असांखे ख़बर आहे त पावर जो जेको फार्मूलो आहे उहो आहे P = वर्क अपॉन टाइम। ठीकु आहे। हाणे छा कंदासीं, वर्क असांखे मिलियल आहे जेको आहे 600 जूल। ठीकु आहे। हाणे प्यारा ॿारो ही जेका एनर्जी आहे जेको आहे इहा असांजी बेसिकली छा आहे, इहो असांजो वर्क थो थिए। ठीकु आहे। छो त असां पढ़ी आया आहियूं त जेको वर्क जो यूनिट आहे ऐं एनर्जी जो यूनिट थींदो आहे उहो जेको आहे साॻियो हूंदो आहे। ठीकु आहे। तो इन करे असां हिते जेको आहे एनर्जी बि रखी सघूं था या असां हिते वर्क बि रखी सघूं था। ठीकु आहे। तो असां वटि जेका एनर्जी आहे उहा घणी आहे 600 जूल ऐं उनखां बाद में जेको टाइम आहे उहो लॻे थो घणो 3000 सेकेंड। ठीकु आहे। हाणे जॾहिं असां 600 खे 3000 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो पावर में 0.2 वाट। ठीकु आहे। इन जो मतिलबु इहो थियो त जेकॾहिं हिकु बल्ब आहे ऐं उहो 600 जूल एनर्जी जेको आहे कंज़्यूम करे थो 50 मिंटनि ताईं, त उहो जेको पावर उहो कंज़्यूम कंदो उहो कंदो जेको आहे 0.2 वाट। ठीकु आहे। उनखां बाद में प्यारा ॿारो हाणे असां हलूं था वरी न्यूमेरिकल 22 जे ए जे तरफ़। तो इन में चवे थो त कन्वर्ट 20 वाट इनटू हॉर्स पावर। हाणे चवे थो त जेको 22 वाट असांखे पावर मिलियल आहे इन खे कन्वर्ट करणो आहे हॉर्स पावर में। ठीकु आहे। यानी हिते सिर्फ़ु कन्वर्जन आहे। तो सभ खां पहिरियों डेटा था ठाहियूं असां। तो असांखे जेको पावर मिलियल आहे उहो मिलियल आहे 20 वाट्स ऐं उनखां बाद में असांखे इन खे कन्वर्ट करणो आहे हॉर्स पावर में। ठीकु आहे। तो सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। सभ खां पहिरीं असां छा कंदासीं, जेको आहे जीअं त असांखे ख़बर आहे त 1 हॉर्स पावर जेको आहे उहो बराबरि हूंदो आहे 746 वाट जे। ठीकु आहे। तो सभ खां पहिरीं असां छा कंदासीं त असांजो जेको 1 वाट आहे उहो घणनि हॉर्स पावर जे बराबरि आहे। ठीकु आहे। छा कंदासीं असां, हिते असांखे 1 वाट खपंदो आहे त 1 वाट = कंहिंजे बराबरि थींदो, उहो थींदो 1 अपॉन 746 जेको आहे हॉर्स पावर जे। ठीकु आहे। तो हाणे छा कंदासीं, 1 खे डिवाइड कंदासीं 746 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 1 वाट = 0.0013 हॉर्स पावर। यानी असां हिते मालूम कयोसीं त 1 वाट जेको आहे उहो बराबरि कंहिंजे आहे, उहो बराबरि आहे 0.0013 हॉर्स पावर जे। ठीकु आहे। हाणे हिते असांखे जेको आहे त 1 वाट जे इक्वल हॉर्स पावर मिली वियो। हाणे छा कंदासीं, हाणे असां जेको आहे त आसानीअ सां मालूम करे सघंदासीं त असांजा जेके 20 वाट्स आहिनि उहे केतिरे हॉर्स पावर जे बराबरि आहिनि। ठीकु आहे। त असां सिंपली छा कंदासीं, जस्ट 20 खे मल्टीप्लाए कंदासीं इन जेको आहे त नंबर सां, यानी 0.0013 सां। ठीकु आहे। हाणे जॾहिं 20 खे असां मल्टीप्लाए कंदासीं 0.0013 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.0268 हॉर्स पावर। ठीकु आहे। तो हाणे हिते असां इहा कन्वर्जन बि कईसीं ऐं असांखे ख़बर पइजी वई त 20 वाट्स जेके आहिनि उहे बराबरि आहिनि 0.0268 हॉर्स पावर जे। ठीकु आहे। तो उनखां बाद में 22 न्यूमेरिकल जो जेको सेक्शन बी आहे, टाइप बी आहे, उन में चवे थो कैलकुलेट द पावर ऑफ मशीन इफ इट डज़ 40 जूल ऑफ वर्क इन 10 सेकंड। चवे थो कैलकुलेट कयो उन मशीन जो पावर जॾहिं त हू जेको आहे 40 जूल वर्क करे थी 10 सेकंडनि में। ठीकु आहे। सभ खां पहिरियों डेटा था ठाहियूं हिनजी असां। तो पावर असांखे मालूम करणो आहे ऐं वर्क आहे 40 जूल मिलियल ऐं टाइम आहे 10 सेकंड। ठीकु आहे। सॉल्यूशन जे तरफ़ हलंदासीं प्यारा ॿारो। जीअं त असांखे ख़बर आहे त पावर जो जेको फार्मूलो आहे उहो आहे वर्क अपॉन टाइम। तो हिते असां वैल्यू पुट कंदासीं, वर्क आहे 40 ऐं टाइम आहे 10 सेकंड। तो 40 डिवाइड बाय 10 त हिते असां वटि जेको जवाबु आयो उहो आयो 4 वाट। यानी जेका मशीन 10 सेकंडनि में जेका 40 जूल जेका वर्क करे थी उहा पावर कंज़्यूम करे थी 4 वाट। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो उनखां बाद में असां नेक्स्ट न्यूमेरिकल जे तरफ़ हलूं था जेको आहे 23 जो बी ऐं इन में चवे थो स्टूडेंट ऑफ वेट 400 न्यूटन takes 5 seconds to climb up and obstacle of height 2 meter।
कैलकुलेट द पावर कंज्यूम्ड। हिन में चवे थो त जेको आहे 400 न्यूटन वज़न वारो हिकु स्टूडेंट आहे ऐं उहो 2 मीटर जेको आहे ऊची कंहिं हिकु रुकावट ते जेको आहे चढ़े थो, ठीकु आहे, यानी कंहिं जबल वग़ैरह ते चढ़े थो, कंहिं हाइट ते चढ़े थो ऐं चढ़ण में जेको आहे उनखे 5 सेकंड लॻनि था, त चए थो त हुन केतिरी ताक़त इस्तेमालु कई। ठीकु आहे, तो हाणे छा कंदासीं, असीं जेको आहे सभ खां पहिरीं डेटा ठाहींदासीं ऐं डेटा में असांखे पावर मालूम करणो आहे उन जेको आहे स्टूडेंट जो जेको कंहिं हुन हाइट ते चढ़े थो ऐं जॾहिं त हू टाइम वठे थो, जॾहिं त हुनजो जेको वेट आहे उहो आहे 400 न्यूटन ऐं उन खां पोइ हू टाइम वठे थो 5 सेकंड। ठीकु आहे, ऐं हाइट जेका हिते असांखे ॾिनल आहे उहा आहे 2 मीटर। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हाणे असां सॉल्यूशन जी तरफ़ हलंदासीं। तो जीअं त असांखे ख़बर आहे त पावर जो जेको फार्मूलो आहे उहो बराबरि आहे वर्क अपॉन टाइम जे। ठीकु आहे, हिते असांखे वर्क त मिलियल कान्हे को, पोइ हाणे असां हिते छा कंदासीं प्यारा ॿारो, बेसिकली जीअं त असांखे ख़बर आहे त वर्क जो जेको फार्मूलो थींदो आहे उहो आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट। हाणे छा कंदासीं असां, जीअं त असांखे ख़बर आहे त वेट जेको आहे उहो बराबरि थींदो आहे फोर्स जे। ठीकु आहे, त हिते असां फोर्स जी जॻह ते जेको आहे वेट रखी सघूं था ऐं उन खां पोइ असांखे जेको डिस्टेंस मिलियल आहे उहो मिलियल आहे हिते जेको आहे हाइट जी सूरत में ऐं उहो मिलियल आहे असांखे हिते 2 मीटर। ठीकु आहे, त हिते असां जेको आहे अहिड़े नमूने सां वैल्यू पुट कंदासीं। हिते असां जेको आहे वेट रखियोसीं जेको आहे 400 न्यूटन ऐं उन खां पोइ डिस्टेंस असांखे मिलियल आहे हाइट जी सूरत में उहो आहे 2 मीटर। उन खां पोइ टाइम जेको आहे उहो आहे 5 सेकंड। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां 400 खे 2 सां मल्टीप्लाए कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 800। ठीकु आहे, हाणे 800 खे डिवाइड कंदासीं 5 सां त असांखे जेको जवाबु मिलंदो 160 वाट। ठीकु आहे, तो इन चवण जो मतिलबु इहो आहे त जेको छोकिरो आहे, यानी हिकु छोकिरो आहे जंहिंजो वेट जेको आहे 400 न्यूटन आहे ऐं उहो 5 सेकंडनि ताईं कंहिं हाइट ते जेको आहे चढ़े थो ऐं उहा हाइट जेका आहे 2 मीटर आहे, त उहो जेको पावर कंज़्यूम कंदो उहो कंदो 160 वाट। तो प्यारा ॿारो हाणे असां हलूं था वरी हिन चैप्टर जे आख़िरी न्यूमेरिकल जे तरफ़ ऐं इन जी स्टेटमेंट में चवे थो, इफ अ मशीन कंज़्यूम्स 250 जूल ऑफ एनर्जी पर आवर देन व्हाट विल बी इट्स पावर। चए थो हिकु मशीन आहे जेका 250 जूल जेको आहे हिकु कलाक में एनर्जी कंज़्यूम करे थी, त उनजो पावर केतिरो हूंदो। सो डेटा ठाहियूं था। सभ खां पहिरीं हिते जेको असांखे मालूम करणो आहे उहो मालूम करणो आहे पावर ऐं उन खां पोइ एनर्जी असांखे मिलियल आहे जेका आहे 250 जूल ऐं टाइम मिलियल आहे 1 आवर। ठीकु आहे, हाणे 1 आवर खे असांखे कन्वर्ट करणो आहे जेको आहे सेकंड्स में, त ही थींदो असांजा 3600 सेकंड। ठीकु आहे, तो असां सॉल्यूशन जे तरफ़ हलूं था। सॉल्यूशन में असांखे पावर मालूम करणो आहे, उहो उनजो फार्मूलो आहे वर्क अपॉन टाइम। त हिते असांखे जेको आहे टर्म्स मिलियल आहिनि, तो हिते असां वर्क यानी एनर्जी जी जॻह ते असां रखंदासीं 250 जूल ऐं उन खां पोइ टाइम मिलियल आहे 3600 सेकंड। जॾहिं 250 खे असां डिवाइड कंदासीं 3600 सां त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 0.069 वाट्स। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो मतिलबु छा थियो त जेका मशीन 250 जूल पर आवर में जेको आहे एनर्जी कंज़्यूम करे पई या जेको वर्क करे पई, उहा जेका पावर कंज़्यूम कंदी उहा कंदी 0.069 वाट। ठीकु आहे, ऐं इहो आहे असांजा जेको आहे चैप्टर 8 जा न्यूमेरिकल्स। तो हिते असांजो चैप्टर नंबर 8 जेको आहे कंप्लीट थी वियो। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी असां नए चैप्टर सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।